अल्लाह के बणदा थी कुरान पढ़ण वारा अल्लाह के वणदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा अल्लाह के वणंदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा पर पंहिंजा विछाइनि था उन जाइ ते नूरी मलक पर पंहिंजा विछाइनि था उन जाइ ते नूरी मलक जंहिं जाइ ते घुमंदा थी कुरान पढ़ण वारा जंहिं जाइ ते घुमंदा थी कुरान पढ़ण वारा अल्लाह के वणंदा थी कुरान पढ़ण वारा सुहिणा ॾाढा सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा ज़रमाल हुजे न हुजे मिस्कीनी ग़रीबीअ में ज़रमाल हुजे न हुजे मिस्कीनी ग़रीबीअ में ख़ुशि ॾाढो रहंदा थी कुरान पढ़ण वारा ख़ुशि ॾाढो रहंदा थी कुरान पढ़ण वारा तहरीर ऐं फ़तवा में तक़रीर ऐं वाज़न में तहरीर ऐं फ़तवा में तक़रीर ऐं वाज़न में सच सब खे चवंदा थी कुरान पढ़ण वारा सच सब खे चवंदा थी कुरान पढ़ण वारा अल्लाह के वणंदा थी कुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी कुरान पढ़ण वारा दुनिया जे सुखनि खे छॾे ॾिसो नफ़्स कमीने सां दुनिया जे कमनि खे छॾे दुनिया जे सुखनि खे छॾे ॾिसो नफ़्स कमीने सां जंग जारी रखंदा थी कुरान पढ़ण वारा जंग जारी रखंदा थी कुरान पढ़ण वारा इस्लाम जी अज़मत लाइ दुनिया जी लालच खे इस्लाम जी अज़मत लाइ
दुनिया जी लालच खे लत हरदम हणंदा थी क़ुरान पढ़ण वारा अल्लाह खे वणंदा थी क़ुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी क़ुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी क़ुरान पढ़ण वारा गुलज़ार चना आयल टरी वेंदी मुसीबत आ गुलज़ार चना आयल टरी वेंदी मुसीबत आ जॾहिं दुआऊं घुरंदा थी क़ुरान पढ़ण वारा जॾहिं दुआऊं घुरंदा थी क़ुरान पढ़ण वारा अल्लाह खे वणंदा थी क़ुरान पढ़ण वारा ऐं सुहिणा ठहंदा थी क़ुरान पढ़ण वारा दुआ आखिर में थी